नाज़रामा के मेड़ में एक अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त कोयड़े सबब अटक पंप भरसां रोड हादसे सबब रईस मेहरान चांडियो फोत राशिद जतोई मसूद जतोई जख्मी मेहरान चांडियो उमेर बाब ऐं तमनदार सदा हुसैन चांडियो जो मासात आहे। तमनदार सदा हुसैन चांडियो फोती ऐं ज़ख्मीन खे खणाए गम्स अस्पताल पहुतो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेड़ मां अवामी न्यूज़ रिपोर्टर अब्दुल रसूल उर्फ फारूक अहमद। जी अब्दुल रसूल वधिक तफ़सीलुनि सां आगाह कजो। जी जी त अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलूं त मेहर अंड साहिब बाईपास लॻ अटक पंप भरिसां ज़ोरदार मज़दा ऐं ट्रैक्टर में टक्कर नतीजे में मेहर जो नौजवान मेहरान पुट क़ुर्बान अली चांडियो जेका थॾे ते ई जेका फोत थी चुको आहे। जॾहिं त ॿ ॼणा ज़ख़्मी थी आया आहिनि। ज़ख़्मी में राशिद जतोई मसूद जतोई शामिल आहिनि। जॾहिं त तव्हांखे इहो बि असीं ॿुधाईंदा हलूं त जेको फोती आहे उहो जेको उमेर बाब चांडियो जे घर भातियुनि में जो केरु जेको हलंदड़ आहे उन्हनि जो सदा हुसैन चांडियो हुनजो मसाद ॿुधायो पियो वञे। ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त वाक़ई जी ख़बर बैदि जेको आहे शहर में मतिलबु जेको आहे हिरासत छांइजी वियो ऐं उन खां बाद में लाश जॾहिं सरकारी अस्पताल ज़ख़्मियुनि खे आंदो वियो त वारस तोड़े शहरी वॾे तइदाद में गॾु थी विया ऐं जेको आहे सोग जो माहौल छाणियल रहियो। लाश घर पहुचण ते कोराम अची वियो। जॾहिं त सोशल समाजी माण्हुनि मतिलबु जेको आहे हुकूमत खां इहो मुतालबो कयो आहे त सिंध में थधि जे हुअण बावजूदि कोहीरे जे करे इंड साहिब ते ट्रैफ़िक जो जेको निज़ाम आहे उहो जेको आहे पंहिंजो हलंदड़ आहे। उन तहत जेको आहे पंहिंजो गवर्नमेंट को बि माना उपा न वरितो आहे। जॾहिं त उन तहत जेको आहे इहे रोड हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। वारसनि तोड़े जेको आहे सुञाण धुरनि इहो मुतालबो कयो आहे त इन्हनि खे तहरीक वरितो वञे त जीअं आईंदा इंसानी जायूं बची सघनि। जी वॾी महिरबानी तफ़सीलुनि सां आगाही ॾियण लाइ सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।